नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फराह इख्तियार ऐं हाणे बुलेटिन जी शुरूआत खां शामिल कंदासीं हिन वक्त जी हेडलाइंस। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आदमशुमारी ते ख़दशा वारे छॾिया। संदसि चवण आहे त आदमशुमारी ते ख़दशा ख़त्म करे मरहलो अॻिते वधायो वञे। उमीद त मामलो हल कयो वेंदो। पंजाब में पीपी कारकुन ते हमला थी रहिया आहिनि, जंहिं सबबि इजलास मुलतवी कया विया। कराची, हैदराबाद, घोटकी ऐं सेवर समेत मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में आदमशुमारी जो पहिरियों मरहलो जारी। घरनि जी ॻणप कई पई वञे। कराची जे जौहर वारे इलाइक़े में पेन बदिरां पेंसिल जो इस्तेमाल। कवरेज कंदड़ साफ़िन सां अमले जे इंचार्ज जी बदतमीज़ी। रहवासियुनि जो पेंसिल जे इस्तेमाल ते एहतजाज। अमले माफ़ी वठी छॾी। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ मेमो गेट ऐं हुसैन हक़ानी जे ताज़े बयान ते पार्लियामानी कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त हुसैन हक़ानी जा इंकशाफ क़ौमी सलामती जो मसइलो आहे। खुर्शीद शाह अॻूणे सफ़ीर खे गद्दार चई पंहिंजी जान आजी कराई आहे। पीबीआई तहरीक इंसाफ़ हुसैन हक़ानी जे मामले ते पार्लियामानी कमीशन जोड़ण जी हिमायत करे छॾी। कमेटी ॾिसंदे त उसामा बिन लादेन जा कंहिं सां राब्ता हुआ। हिकु भेरो अछा कारा पधरा थियण घुर्जनि। मुल्क ऐं क़ौम लाइ गॾिजी कमु करण ई जमहूरियत आहे। खुर्शीद शाह जो ख़्वाजा आसिफ जे बयान ते रद्द अमल। सुप्रीम कोर्ट में अॻूणे सफ़ीर हुसैन हक़ानी खे पाकिस्तान आणण लाइ दरख़्वास्त दाख़िल। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गिलानी खे धुर बणाए वियो। अॻूणे हुक्मराननि जो नालो ईसीएल में शामिल करण जी अपील। फौजी अदालतुनि जे मुदे में वाद बाबति पीपीआई हुकूमती धुर जो इजलास बिना नतीजे ख़त्म। इजलास अॼु ॿीहर थींदो। फौजी अदालत मां मौत जी सज़ा मिलियल टिनि ख़तरनाक दहशतगर्दनि खे साहिवाल जेल में फाही चाढ़ियो वियो। पाबंदीमल तंज़ीमनि जा दहशतगर्द सईद जमान, शाह वली ऐं मोहम्मद ज़ीशान पाक फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि ते हमलनि में मुलविस हुआ। पाक फ़ौज जो तर्जुमान जस्टिस अहमद अली एम शेख सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो। कसम खणण बाद जस्टिस अहमद अली शाह पारां मज़ारे काए ते हाज़िरी फातिह ख़्वानी कई। संदसि चवण आहे त अवाम खे बर वक़्त इंसाफ़ फराहम कयो वेंदो ऐं हू करप्शन ख़िलाफ़ जहाद जारी रखंदा। चकलाला एयरबेस ते C-130 जहाज़नि जी नई खेप हवाई फ़ौज में शामिल करण वारी तक़रीब। हवाई फ़ौज जे जवाननि पारां शानदार करतब ॾेखारिया विया। एयर चीफ मार्शल सोहेल जो चवण आहे त C-130 जहाज़ जी शमूलियत सां हवाई फ़ौज वधीक मज़बूत थींदी। अमन जी बहितरी लाइ हवाई फ़ौज बहितर किरदार अदा कंदी। ऐं बॉलीवुड जी चुलबुली अदाकारा आलिया भट्ट अॼु पंहिंजी 24वीं सालगिरह मल्हाए रही आहे। ही हुयूं हिन वक्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट sindtvnews.net ऐं ॾिसंदा रहो सिंध टीवी न्यूज़।